गाल खुली याद बुध मुझे साईं जो सहाबिया सुबह जी नमाज पढ़ी पियो निकतो वञे रोज हुजूर फरमायो पुट यो छाजे लाइ पियो वञे चीज़ें खबर ही ना है पान फरमायो सुमाने न छॾजोस बेनी सुबह जी नमाज पढ़ी करे उठो साहबी सदा कादे हुजूर जलियो चई यार मासा मजबूरी चई ना साईं फरमायो न छॾजोस तड़पे पियो दुआ का बाद में मुझे साईं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरायो पुट खे दे रोज़ो हलियो पियो वञे शागिल मुझा साईं मूसा वली मजबूरी पान फरमायो बुधाए केड़ी मजबूरी जैसे बुधाईंदुम त अल्लाह जी गिला थी पवंदी अल्लाह हुजूर फरमायो पुट मांखे बुध मां जेको अदो खां पुछां थो तुंहिंजो अबो रूहानी मां मोहम्मद उस्ताद मां मोहम्मद तुंहिंजो नबी मां मोहम्मद मूंखे न ॿुधाईंदे त ॿियो कंहिंखे ॿुधाईंदे अल्लाह चए थो या रसूल अल्लाह घोर वञा घर में चादर हिकड़ी ईंदो आहियां वेड़े करे पोयां मुंहिंजी ज़ाल मथे ते तॾड़ी रखी वेंदी जल्दी बि नमाज़ पढ़ी करे वञी करे ॾींदो आहियां मथे ते रखी नमाज़ पढ़ंदी अल्लाह अल्लाह दिलबर बुध जे गोठ जा मुसलमान मुंहिंजी अम्मा न्याणी हयादार पर्देदार मां तू बि ॿुध हे मुंहिंजे साईं जे सहाबी सगोरो ऐं हुनजी ज़ाल जो वाक़ियो पियो अचे हुजूर फरमायो बिलाल जीवा मिना जलाल वट चाबी खोल बैतुल माल कुछ सामान ॾियोस कुछ चादरूं ॾियोस हाणे खणाए करे दर ते पहुतो जीअं तो दरवाज़ो खड़केंद्रा आवाज़ आयो केरु चई मां तुंहिंजो घर वारो काॾे वई अल्लाह जा बन मां नमाज़ कीअं पढ़ी आहे मूंखे ख़बर चई मुंहिंजे साईं मूंखे विहारियो छाजे लाइ साईं फरमाए पुट रोज़ छो थो वञे चई पोइ छा चईसि चयो मां साईं चादर हिकड़ी अल्लाह वाह माई वाह ईमान वारी वाह मुसलमान वाह कलमे वारी हाय मुसके रोई करे चवे थी ये छा कयो अथई अल्लाह जी शिकायत करे आयो रब करीम जी गिला करे आयो मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो तादलो नबी तू मुहम्मद के चई आयो त तुझे रब साके कुछ न ॾिनो ना ना मां दर न खोली दी माए मोटी वञ तो रब जी शिकायत करे आयो चई न मूंखां नबी सही पुछो चई मुहम्मद अल्लाह जो तादलो नबी या महबूब तस ये चई आयो त तुझे रब साके न ॾिनो चई न रोंदो सोना घरवारी कावड़ जी भैया रब जी शिकायत करे आयो अल्लाह अल्लाह ओ कायना जो सरदार मुझो साईं पान दर ते आयो दरवाज़ो खड़कायो अमड़ी ओ कलमी वारी ईमान वारी ओ पुट दर खोल पंहिंजे मुंस खे अंदर इजाज़त ॾे हिन दाज़ न ॾिनी हिन गिला न कई चई सोना घोर वञाए कुर्बान वञाए असां त रब जे रज़ा ते ॾाढा राज़ी आहियूं कंच ॾिना अथई खाऊं त पीऊं त पायूं त रब जी वॾी महिरबानी हे चई आहे त रब कुझु न ॾिनो आहे साईं फरमायो न न न हिन कुझु न चयो दरवाज़ो खोल सोना घोर वञाए कुर्बान वञ मुंहिंजो मतिलो तो ॻाल्हो आहे मां अंदर ते कीअं अचां चादर ई कान्हे साईं ने फरमायो अच दरवाज़ो खोल या तगड़ी मथे ते रखी दरवाज़े ते अच हुजूर पुरनो और सदको वञासीं या अय्युहल मुज़म्मिल कुम लैल इल्ला कलीला मुझे साईं पंहिंजी चादर नी होॾो करे अमड़ी ये चादर मथे ते रखी करे मूं सॼो दर खोल वाह मुझे साईं जा सहाबियो चओ त सहाबी आहे पर उन जो घर वारो बि चओ सुभान अल्लाह जोगी माई कलमे वारी को गरीब मुड़सो हूंदुसि न गरीब मुड़सो हूंदुसि न जो करे अधु कलाक अटो देर कंदो त पोइ पिटी दी अलाह साईं बाबे जी कब्र के ॿाहिरि ॼाणे चंड सां शादी कराईंदी भाॻो अटो ई न थिए हर हाल में सहाबियां सब्र करण वारियूं चओ न सुभान अल्लाह